इसराइल जी गज़ा ते वेशियाणी बमबारी जो सिलसिलो जारी 53 जायुनि ते हमलनि में वधीक 377 फ़लस्तीनी शहीद। 7 अक्टूबर खां जारी बमबारी में शहीद फ़लस्तीनियुनि जो अंग 7,800 थी वियो। गज़ा पट्टी में 7,703, ओलह किनारे में 109 फ़लस्तीनी शहीद थिया। शहीदनि में 3,631 ॿार ऐं 1,864 औरतूं शामिल। ज़ख़्मियुनि में 6,360 ॿार ऐं 4,891 फ़लस्तीनी औरतूं शामिल। गज़ा में 940 ॿारनि समेत 1,650 खां वधीक फ़लस्तीनी लापता। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू हमलनि खे आज़ादी लाइ ॿी जंग करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हमास खे शिकस्त ॾियणु इसराइल जे वजूद लाइ इम्तिहान आहे। हमास पारां इसराइल जे ॻुझनि एटमी ठिकाणनि वारे शहर देमोना खे निशानो बणाइण जी दावा। इसराइली फ़ौज जे केतिरनि ई बख़्तरबंद गाॾियुनि खे तबाह कयो वियो। लिबनानी तंज़ीम हिज़्बुल्लाह बि इसराइली फ़ौजनि ते हमला करे इसराइली फ़ौज जूं केतिरियूं ई गाॾियूं तबाह कयूं। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस गज़ा में इंटरनेट जी बंदिश ते ॻणिती ज़ाहिर करे छॾी। गज़ा में वधंदड़ हमला हैरान कंदड़ करार। इंसानी बुनियादनि ते फ़ौरी जंगबंदी जे घुर। संदसि चवणु आहे त हू गॾियल क़ौमुनि जे अमले सां राब्तनि लाइ फ़िक्रमंद आहे। सऊदी अरब पारां गज़ा में इसराइल जी ज़मीनी ऑपरेशन जी मज़म्मत। सऊदी परॾेही वज़ीर फैसल बिन फरहान अल सऊद चयो आहे त ज़मीनी कार्रवाई सां फ़लस्तीनियुनि जी ज़िंदगी वधीक ख़तरे हेठि अची वेंदी। गॾियल अरब इमारतुनि जे दरख़्वास्त ते गज़ा में इसराइल जी ज़मीनी कार्रवाइनि वारे मामले ते गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो इजलास सुभाणे सॾायो वियो। गज़ा ते इसराइली ज़ुल्मनि ख़िलाफ़ फ्रांस, अमरीका, तुर्किया, इंडोनेशिया, न्यूज़ीलैंड ऐं कैनेडा में मुज़ाहिरा। इस्तंबुल में बि एहतजाजी रैली कढी वई। हज़ारे माण्हुनि जी शिरकत। तुर्किया जे सदर रजब तय्यब एर्दोग़ान जो चवणु आहे त दुनिया खे ॿुधाईंदासीं त इसराइल हिकु जंगी ॾोहारी आहे। इसराइली ज़ुल्मनि जे पुठियां मुख्य ॾोहारी ओलह जूं ताक़तूं आहिनि। हमास दहशतगर्द तंज़ीम नाहे। इसराइल क़ाबिज़ आहे। खेनि गज़ा जे भाइरनि ऐं भेनरुनि जे दर्द जो अहसासु आहे। फ्रांस में पाबंदी बावजूद फ़लस्तीनियुनि जी हिमायत में मुज़ाहिरा। पेरिस ऐं मार्सेली में फ़लस्तीनियुनि जे हक़ में एहतजाजी रैलियूं कढियूं वियूं। पुलिस पारां ॻोढ़ा आणींदड़ गैस जी शैलिंग। केतिराई मुज़ाहिरीन ज़ख़्मी, केतिराई गिरफ़्तार। निगरान घरू वज़ीर ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ जी सदारत हेठि गैर क़ानूनी परॾेहियुनि जी वापसी बाबति आला सतही इजलास। निगरान घरू वज़ीर जो चवणु आहे त सिंध हुकूमत गैर क़ानूनी परॾेहियुनि जी वापसी लाइ ऑपरेशनल प्लान खे हतमी शक्ल ॾेई छॾी आहे। 1 नवंबर खां गैर क़ानूनी परॾेहियुनि जी वतन वापसी जो अमल शुरू कयो वेंदो। गैर क़ानूनी परॾेहियुनि लाइ कराची में हाजी कैंप, जैकोबाद ऐं हैदराबाद ज़िलनि में होल्डिंग कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि। पुलिस ऐं ॿिया क़ानून लागू कंदड़ इदारा वतन वापसि वेंदड़ काफ़िलनि ऐं होल्डिंग सेंटर्स जी सिक्योरिटी खे हर लिहाज़ सां यकीनी बणाइनि। वतन वापसी जे मंसूबे तहत सूबाई, डिविज़नल ऐं ज़िली सतह ते कंट्रोल रूम क़ाइमु कया पिया वञनि। कमिश्नर कराची फोकल पर्सन तौरु गैर क़ानूनी परॾेहियुनि जी ट्रेन ज़रिए वापसी लाइ वफ़ाक़ी हुकूमत सां राब्ते खे मुमकिन बणाए। पहिरीं नवंबर खां पेट्रोलियम शयुनि जे अघनि में हिकु भेरो ॿीहर वॾे पैमाने ते घटिताई जो इम्कान। परॾेही मीडिया मूजिबि आलमी मार्केट में कचे तेल जी क़ीमत फ़ी बैरल $5 घटि थी आहे, जंहिं सबबि पहिरीं नवंबर खां पाकिस्तान में बि पेट्रोल शयुनि जे क़ीमतुनि में वॾी घटिताई थी सघे थी। ईंदड़ महीने पेट्रोल जी क़ीमत में 15 खां 20 रुपया फ़ी लीटर ऐं हाई स्पीड डीज़ल जी क़ीमत में बि 10 खां 16 रुपयनि जे फ़ी लीटर घटिताई जो इम्कान। पाकिस्तान का नंबर 1 ट्रैक्टर टायर